सो हींअर असां पंहिंजे लेक्चर जो बाक़ाइदे आगाज़ था कयूं। मां प्रोफेसर साईं ग़ुलाम क़ादिर जनराण साहिब जन गुज़ारिश कंदुमि त शाह भिटाईअ जे सुर पूरब ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल करे। साईं ग़ुलाम क़ादिर जनराण साहिबु। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़ुक रब रहीम सो सारायूं सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जान। जनाब बदरुद्दीन उजण साहब हिन प्रोग्राम जा रूहे रवां, ख़ादिम हुसैन मंगी साहब हिन महफ़िल जा मोहर, मंज़ूर बेदार साहब, ॿिया अदीब दोस्त, ॿाहिरां आयल महिमान, अस्सलाम वालेकुम। मां टीचर रहियो आहियां, कॉलेज टीचर, ऐं 20 साल पढ़ायो आहे डिग्री कॉलेज सखर में। कंहिं चयो त टीचर इज़ अ कैंडल विच बर्न्स इटसेल्फ बिफोर लाइटिंग अदर्स। उस्ताद उहा हस्ती आहे जेको पाण खे जलाए ॿियनि खे रोशनी ॾींदो आहे। ऐं उस्ताद बुखारीअ जो बि आम शेर आहे, हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि, होश करे क़ौम ही उस्ताद आहिनि, हिननि जे हक़नि जो हिसाब ई कोन्हे, सॼी क़ौम सरही जे ही छाद आहे। जेको मूंखे सुर मिलियो आहे पूरब, मां पंहिंजे लेक्चर खे ॿिनि हिसनि में विरहायां थो। हिकिड़ो त शाह लतीफ़ जी शाइराना हैसियत छा आहे, शाह लतीफ़ कहिड़ी कैलिबर जो शाइर आहे, उनखे दुनिया जे कसवटुनि सां अलामा आयद काज़ी 3 कसवटियूं ॾेई करे ऐं अंग्रेज़नि जे कसवटुनि ते भेटायो ऐं दुनिया जो वॾे में वॾो शाइर चयो। पर उन सां गॾु ॿियूं कसवटियूं बि आहिनि जेके चवणनि जे सूरत में बि आहिनि, जेके नक़ादनि जे तरफ़ां बि आहिनि। उन्हनि सां भेटाईंदासीं त मूंखे ईअं थो लॻे त शाह साहिब जहिड़ो कोई शाइर हिन दुनिया में पैदा ई न थियो। टे सदी साईं जन अंग्रेज़ी जा माहिर वेठा आहिनि ऐं मूं वांगुरु प्रोफेसर बि रहिया आहिनि अंग्रेज़ी जा। लांजीनस नाले हिकिड़ो क्रिटिक हुयो जंहिं कसवटियूं ॾिनियूं ऐं लिखो 5 सोर्सिस ऑफ सबलिमिटी, आला कम हुजण जूं 5 सोर्सिस आहिनि। हिकु त ख़ुदि शाइर मोतबर नोबल तबियत जो ऐं शरीफ़ इंसान हुजे। ॿियो हू जेका लैंग्वेज इस्तेमालु करे उहा बि आला हुजे। नंबर 3 हुन जे ख़्याल में वॾी परवाज़ हुजे। ॿियो फिगर्स ऑफ स्पीच ऐं सनती शाइराना हुनर इस्तेमालु करे। बाक़ी अलामा कल चयो त जंहिं शाइर जो शेर नथो ॻाइजे उनखे शाइर नथो चई सघिजे। बिकॉज कार्लाइल हिमसेल्फ ट्राइड हिज बेस्ट टू कंपोज द पोइट्री। हुन पोइट्री कंपोज करण जी कोशिशि कई ऐं ही कंपोज न करे सघे। हिन हिकिड़ो जुमिलो चई करे हथ पटिया, पोइट्री इज़ म्यूज़िकल थॉट। ही मौसीक़ी वारो ख़्यालु आहे
हिन में मौसीक़ी आहे त पोइ शाइरी आहे एंड आई एम अनएबल टू क्रिएट म्यूज़िक इन माई थॉट्स। पाणी रखी आहे इन्हीअ करे हू एसेस्ट थी वियो, उन पास्ट एंड प्रेज़ेंट लिखियो ऐं फ्रेंच रिवॉल्यूशन लिखियो, हीरोइज़म ते पंहिंजो मज़मून लिखिया ऐं हू अलविदा चई हलियो वियो। ऐं वाक़ई पोइट्री आहे छा, अदब आहे छा, इन्हीअ ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। उन्हीअ खां पोइ छा साहिब जी हैसियत असांजे साम्हूं ईंदी। साईं इल्मु अदब जेको आहे आईनो आहे, ज़िंदगीअ जो आईनो आहे। इहे विलियम शेक्सपियर जा ग्रेटेस्ट ड्रामाटिस्ट ऑफ द वर्ल्ड, उन्हीअ जा लफ़्ज़ आहिनि त लिटरेचर इज़ मिरर ऑफ लाइफ बिकॉज इट मिरर्स द लाइफ, इट इज़ सोशल डॉक्यूमेंट। इन में असांजे सोसाइटीअ जो अक्स नज़र थो अचे, इहो अदब आहे। वरी पुछोसींसि त भाउ वॉट इज़ लाइफ, ज़िंदगी छा आहे? चयईं त लाइफ इज़ मिक्सचर ऑफ टीयर्स एंड लाफ्टर्स, इट हैज़ पेंडोलिम विच स्विंग्स बिटवीन वन एंड अदर। लुड़कनि ऐं मुकनि जो मजमू ज़िंदगी आहे। इनखे हिकिड़ो पेंडोलिम हूंदो आहे, उहा कॾहिं ॾुखनि जे तरफ़ वेंदी आहे, कॾहिं सुखनि जे तरफ़ वेंदी आहे। वरी चयईं त लाइफ इज़ अ ड्रामा, ज़िंदगी ड्रामो आहे। भला ड्रामो छा आहे? इट इज़ इमिटेशन ऑफ एक्शन्स एंड स्पीचेस ऑन द स्टेज। ड्रामो स्टेज ते तव्हांजा एक्शन ऐं ॻाल्हाइण खे ज़ाहिर कंदो आहे, इहो तव्हांजो ड्रामो। भला स्टेज ते केरु हूंदा आहिनि? कि ऑल द मेन एंड विमन आर मेयरली प्लेयर्स। ही सभु जेके इंसान अथव, मर्द हुजनि या औरतूं, इहे असांजा एक्टर हूंदा आहिनि। ऐं हिन ज़िंदगीअ जा ड्रामो पूरो करे ऐं पोइ हिन अवल खां वठी आख़िर ताईं 7 स्टेजूं ॿुधाए पोइ सलाम चयूं हलिया वेंदा। भला इंसान छा आहे? कि द मैन इज़ सोशल एनिमल, मैन इज़ सोशल एनिमल। ॿियनि चयो साईं न, मैन इज़ इमोशनल एनिमल, जज़्बाती जानवर आहे। टे चयो न साईं, डेफिनेशन इज़ इनकम्प्लीट, मैन इज़ रैशनल एनिमल, इंसान अकुली जानवर आहे। चौथे चयो साईं, मां समराइज़ थो कयां, मैन इज़ सोशल एज वेल एज इमोशनल एनिमल। हाणे अचूं था अदब ते, त अदब छा आहे? लिटरेचर इज़ एक्सप्रेशन ऑफ ह्यूमन थॉट्स, फीलिंग्स एंड इमोशंस, ईदर इन प्रोज और इन पोएट्री। असांजे इंसानी ख़्यालनि, जज़्बात, एहसासनि जे इज़हार आहे। पोइ कॾहिं तव्हां पोएट्रीअ में कयो, कॾहिं तव्हां प्रोज़ में कयो। भला साईं पोएट्री छा आहे? चवे थो त पोएट्री इज़ एक्सप्रेशन ऑफ ह्यूमन थॉट्स, फीलिंग्स एंड इमोशंस इन राइम एंड रिदम। जंहिं चए कार्लाइल खे बि भाड़ी करे विधो, जंहिं ख़्याल में राइम ऐं रिदम आहे, उहा असांजी पोएट्री आहे। कार्लाइल इहा शइ न करे सघे। हाणे राइम जेको आहे, असांजूं आयतूं बि कुझु आख़िरी जॾहिं पूरियूं थींदियूं आहिनि त उहे हम आवाज़ हूंदियूं आहिनि, इनखे राइम चइबो आहे, जंहिंखे काफ़िया बंदी चवंदा आहियूं।
कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। भला साईं रिदम छा आहे? छो त इहे शयूं अॻियां ईंदियूं त छा लतीफ़ जेको आहे सो कीअं भला दुनिया जो वॾो शाइरु आहे। साईं रिदम जेको आहे उहो लफ़्ज़नि जे अंदरि मिठास पैदा करण जो नालो आहे। कुझु तव्हां जूं लाइनूं जेको आहे लफ़्ज़नि जे शुरूआति में हम आवाज़ी जंहिंखे असां तजनीस हरफ़ी था चऊं, कोई बि छा जो शेर किथां बि खणो तव्हांखे लफ़्ज़नि जे शुरूआति में हम आवाज़ी नज़र ईंदी। साॻा साॻा अखर, साॻा साॻा आवाज़ तव्हांखे शुरूआति में मिलंदा। कोई बि मिसाल आम शेर था चऊं, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार। हाणे साईं में सीन, सदाईं में सीन, सिंध में सीन, सिंध सुकार में सीन। दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। दोस्त में दाल, दिलदार में दाल, आलम में अलफ या ऐन, आबाद में साॻो आवाज़। त इहो आहे द टेक्निक ऑफ क्रिएटिंग म्यूज़िक इन वन्स थॉट्स। ॿियो वरी इनखे तजनीस हरफ़ी चवंदा। ऐं शाह साहिब जहिड़ो पूरी दुनिया में सॼो रिसालो खोलियो, हर शहर में इहा तजनीस हरफ़ी मिलंदी तव्हांखे जेका दुनिया जे कंहिं बि राइटर या पोइट में न आहे। इन करे शाह साहिब स्टैंड्स अलूफ़, अकेलो इन जाइ ते तव्हांखे नज़र ईंदो। कोई बि शेर खणो, अॻिते पढ़ंदासीं उन्हनि शेरनि में बि तव्हांखे इहा शइ नज़र ईंदी। ॿियो तजनीस ताम जंहिंखे पन चवंदा आहिनि। रिपीटेशन ऑफ सेम वर्ड्स विथ डिफरेंट मीनिंग्स। साॻा लफ़्ज़ उहो बार बार रिपीट थींदा आहिनि। इहो हुनर बि शाह साहिब में, छो त फिगर्स ऑफ स्पीच जी ॻाल्हि कई हुन जेको आहे सो नक़ाद, त उहो वधीक इस्तेमालु करे ऐं उन्हनि ते महारत हुजे, उहो दुनिया जो वॾे में वॾो शाइरु। शाह साहिब चयो त थोरा न थोरा मूं ते मारवड़नि जा भलायूं ऐं भेरा ॻणे ॻणिया केतिरो। असांजे ॿियनि शाइरनि बि चयो आहे। हमल फ़क़ीर जो शेर आहे, वर चाढ़ियूं वर काण, वर चाढ़ियूं वर लहे चढ़ी, ॾही पबनि ते पित पतोड़े पाण, गठाई गसनि ते छपर छपरनि साण, पोइ रोहन मंझि रिहाण कयसि हो त मल। त इहे वर लफ़्ज़ जी जुदा जुदा माना इनखे पन चइबो आहे। हाणे इट इज़ टेक्निक टू क्रिएट म्यूज़िक इन वन्स थॉट्स, जंहिंमें शाह साहिब में इहे ॿई ख़ासियतूं अंग्रेज़नि खां बि वधीक हुयूं। उन्हनि बि इहे शयूं कयूं आहिनि, पर उन्हनि में इहा एॾी रवानी ऐं घणाई न आहे। इन करे शाह साहिब जेको आहे सो इन टेक्निक में बि अवल नंबर ते आहे। ॿियो नोबल थॉट जेको आहे परमानेंट अपील, यूनिवर्सलिटी ऑफ थॉट्स। पूरी काइनात जी ॻाल्हि जेका आहे उहा हिते भिटाई साहिब जेकॾहिं कोई बि शेर करे त उहो जेको आहे सो पूरी दुनिया में मञियो वञे ऐं उनखां कोई इनकार न करे। त इहे सभु ख़ूबियूं शाह साहिब में आहिनि, जंहिं करे शाह साहिब जेको आहे सो दुनिया जो वॾे में वॾो जेको आहे सो शाइरु आहे। ऐं असां उनखे पंहिंजे दिलि सां क़बूलु कयूं था ऐं सिर्फ़ु असां पंहिंजे सिंधी हुजण जे नाते सां उनखे असां हरू भरू दाद कोन था ॾियूं, पर इन्हनि कसबटुनि ते लांजाईनस जा 5 सोर्सिस त ख़्यालात में परमानेंस हुजे। जॾहिं बि ॻायो, जॾहिं बि ॾिसो, तव्हांखे जेको आहे सो अपलिफ्ट करे मथे जेको आहे सो ट्रांस में वठी वञे ऐं तव्हांखे जेको आहे सो वजद तारी थी वञे, तव्हांजी रूहानियत ख़ुशि थी वञे। इहा जेको आहे सो शाइर जी वॾे में वॾी। ऐं शाह साहिब जो जेको बि शेर पढ़ंदासीं, हाणे बि असां पढ़ंदासीं त इंशाअल्लाह तरह तव्हां इंजॉय बि कंदव ऐं तव्हांखे नसीहत बि मिलंदी।
त मुंहिंजा साईं ही जेको दास्तान मिलियो आहे पूरब, इन जो इंट्रोडक्शन ईअं आहे त पूरब ओभर तरफ़ हिंदुस्तान जो को अहिड़ो अलाह जे वलियनि जो, शौक़ीननि जो, सामियुनि जो, जोगियुनि जो तीर्थ आहे या तकियो आहे, जिते इहे माण्हू जोगी पंधु करे वञी रूहानी सकून हासिलु कंदा हुआ, रूहानी तक़वियत हासिलु कंदा हुया। ऐं शाह साहब जेको आहे सो उन्हनि खे साराहे थो ऐं उन्हनि जी खे न रुॻो साराहे थो, पर मां त इहो ॾिठो आहे हर शहर में शाह साहब उन्हनि जी रहनुमाई थो करे। छो त कंहिं अंग्रेज़ चयो त पोएट्स आर फर्स्ट टीचर्स ऑफ मैनकाइंड, शाइर इंसान ज़ात जा पहिरियां उस्ताद आहिनि। ऐं नबी साईं बि चयो अना बुइस्त मुअल्लिमा, मां बि उस्ताद करे मोकिलियो वियो। ऐं नबियुनि पैगंबरनि ऐं उस्तादनि जो साॻियो पीछो आहे, साॻियो बिज़नेस आहे त माण्हुनि खे अंधेरे मां कढी रोशनीअ तरफ़ वठी वञनि। ऐं लिटरेचर जा ॿ क़िस्म कंहिं ॿुधाया त अदब जेको आहे हिकिड़ो लिटरेचर ऑफ पावर, ॿियो लिटरेचर ऑफ नॉलेज। हाणे लिटरेचर ऑफ पावर छा आहे? which gives us amusement, which gives us entertainment, पर लिटरेचर ऑफ नॉलेज जेको आहे इट गिव्स अस मोरल लेसन। त छा लतीफ़ में इन्हीअ करे असांजा शाइर बि विरहाइजी विया आहिनि। असांजे शाइरनि खे कंहिं चयो त भई पोएट्स आर मेड, पोएट्स आर मेड, हे पागल अथव, हे चरिया अथव शाइर। डिवाइन वाइन, डेविल्स वाइन, शैतान जी जेको आहे सो शराब आहे पोएट्री। पर कन इन खे रधियो, इन शइ खे निधियो। सर फिलिप सिडनी अंग्रेज़ आहे, वॾो नक़ाद आहे, साईं ॼाणे थो हुनखे। ही चए थो त पोएट्री इज़ स्पीकिंग पिक्चर विच लीड्स अस टू वर्चुअस एक्शन्स। ही ॻाल्हाईंदड़ तस्वीर आहे जेका माण्हूअ खे चङाईअनि जे तरफ़ नेकीअ जे अमलनि ते ॾांहुं वठी थी वञे। शाइरी जुज़विस्त अज़ पैगम्बरी, शाइरी पैगम्बरी जो हिसो आहे। छा लतीफ़ बि चयो त जे तूं बेत भायां से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरियां संदे पार ॾे, सिर्फ़ु पाण दावा न कई दुनिया बि मञो। फ़क़ीर अब्दुर्रहीम गिरोड़ीअ चयो आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान जोड़े जंहिं क़ुरान सिंधीअ में सोलो कयो। असांजो दीन इस्लाम इन शाइरनि जे नाले सां सूरत शोरा जूं पोयूं आख़िरी लाइनियूं, सिपारो 19 ऐं आयत नंबर 224 खां 227 ताईं, उन्हीअ में अलाह जो कलाम चवे थो वछोरा यतब ऊन न गाबून। शाइरनि जी पैरवी जेको आहे गुमराह माण्हू कंदा आहिनि। ॿी आयत जो मफ़हूम इहो आहे त हू वादियुनि में ईअं सिर मारींदा रहंदा आहिनि, क्यास आराई कंदा आहिनि, वधाए चढ़ाए ॻाल्हियूं पेश कंदा आहिनि, पर जेको कुझु चवंदा आहिनि उहो न कंदा।
वरी उते ई यकसिर अलाह जो कलाम चवे थो इलल लज़ीन आमनू व अमलु सालात, पर उहे शाइर जेके ईमान बि रखनि था, अमल बि नेक कनि था, हाँ पोइ शेरो शाइरी बि कनि था, ऐं हमद सना बि लिखनि था, हाँ ऐं जॾहिं उन्हनि खे का तकलीफ़ अचे थी, को ज़ुल्म करे थो, उनखे बर्दाश्त बि कनि था, उहे अज़ीम शाइर आहिनि। माना इस्लाम में शाइरी जाइज़ थी वञे इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ, छो त हुज़ूर पाक जिन बि हिसान बिन साबित खे काफ़िरनि खे जवाबु ॾियण जे लाइ चवंदा हुआ त बाबा तव्हां शाइरी कयो, ऐं रूहुल क़ुदुस तव्हांजे मदद में आहे। त असांजो छा लतीफ़ उन कैटेगरी में थो अचे जेके अलाह खे राज़ी करण वारा शाइर आहिनि। जेको आहे सुर कल्याण जेको आहे सॼो अलाह जे तौहीद ऐं हमद सां भरियो पियो आहे। हाँ जे तूं बेत भायां से आयतूं आहिनि, इहो पाण त चवनि था, पाण ई राह रद करे पाण ई रहन मां, वत इज़ मन त छा वत ज़िल मन त छा। त छा साहिबु वदहू ला शरीक लहू जा थो चवे ईअं, तां तूं वञ मुहम्मद कारणी नितो मञानी, तां तूं वञी कीअं नाहे सिर ॿियनि खे। त छा साहिब जी जेतिरी तारीफ़ कजे उहा थोरी आहे। हिकिड़ो समुंड आहे, उनखे कूदे में समाइणु मुंहिंजो बस जी ॻाल्हि न आहे। बाक़ी सुरपूरब जी ॻाल्हि इहा आहे त ओभर तरफ़ हिकिड़ो सामिन जा जोगिन जा के तकिया आहिनि या हुआ उन टाइम ते, उहे हितां रूहानत जेका रूहानी तक़वियत हासिलु करण लाइ सामी बि वेंदा हुआ, जोगी बि वेंदा हुआ। पोइ शाह साहिबु उन्हनि खे साराए थो। वरी शाह साहिबु हिन सुर में जेको आहे सो सुर कल्याण आडवाणी में, इन में रिसाले में, उन में 2 सुर आहिनि, 2 दास्तान आहिनि। सुरपूरब ते हिकिड़ो कांगल जे साईं जीअं शेर पढ़ियो, कांगल जे तारीफ़ में बि आहे, पर मां ॾिसां थो त कांगल खे किथे साईं जेको आहे सो उस्तादीअ वारो अखर सेखारे थो त मुंहिंजे पीरीअ ॾे वञजांइ, हाँ हीणो ॻाल्हाइजांइ, अदब सां ॻाल्हाइजांइ, हुन सां यार अॻियां ॾाढाईअ सां न ॻाल्हाइजांइ। पोइ जेकॾहिं तूं मुंहिंजे महबूब खे परचाए वठी ईंदे त तुंहिंजा पन बि पर जेको आहे तूं सोन सां मां मढ़ाए छॾींदुसि। त इहे जीअं पढ़ंदासीं शेर तीअं असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी वेंदी। करे कांगा कुरनिशूं पेरें पीरीअ पैज, तूं न्याज़ी करे आजिज़ी करे मुंहिंजे पीरीअ खे पेरें पइजांइ। हे कांगा तोखे मां मोकिलियां थो, कासिद करे मुंहिंजे पीरीअ खे इलाज कजांइ, आजिज़ी कजांइ, हाँ मथां न ॻाल्हाइजांइ, पेरें वञी पइजांसि। आऊं जो ॾियां सनेहो विच में म विसारे, पखियां मतां का तो में खामी हुजे, तंहिं करे जीअं मां तोखे सनेहो ॾियां उहो विसारजांइ न, जीअं आहे तीअं हू बहु ॾेई छॾिजांइ मुंहिंजे महबूब खे। आऊं जो ॾियां सनेहो विच में म विसारेज, अलाह लॻ लतीफ़ चए कुझो ॻाल्हाए, पधर में वेही करे मुंहिंजे महबूब खे नियापो न ॾिजांइ, हाँ कुझो ॻाल्हाइजांसि, अकेलाईअ में ॻाल्हाइजांसि, चां तीअं चइज त खियां था ख़ुशि हुए, जीअं मां चवां थो ईअं हू बहु वञी नियापो पहुचाए त अलाह तोखे ख़ुशि कंदो। खियां था माना ए कांगा, खियां था माना कांगा, कांगल खे ई चवे थो त तूं जेकर ख़ुशि थी वेंदे। वरी चए थो आ उॾामी कांगड़ा पारां पचार, कांगा तूं
उॾामी मोटी आहे। जेके मां न्यापा ॾिना थी मैं उहे मूंखे ॿुधाए त उन्हनि जो नतीजे में छा मिलियो। वेही हिते विसाल जो तांको तिर तंवार, उहो जेको तोखे हवालु मिलियो आहे उहो थोरो ई करे मूंखे तिर माना थोरो करे मूंखे ॿुधाए। पर मोहबत जो विसाल जो त दोस्त अचे थो या नथो अचे। जे ॾिसण में ॾेसार से उॾामी आण पिरी जेके परे था ॾेखारजनि उन्हनि खे वठी आ त तुंहिंजी महिरबानी थींदी। पारां भान पचार मथे लाम लतीफ़ चए, फेर में फज़ीलत तूं जा कर आवां जी कार, जा कुर आवां जी कार। ठीकु आहे। पारां भान पचार इहो जेको न्यापो ॾिनी थी मां उनजो अची हवालु ॿुधाए। मथे लाम लतीफ़ चवे, उहा वञी उते महबूब वटि मुंहिंजो न्यापो वञी पचार लाम ते चढ़ी करे, फेर में फज़ीलत तूं जा कर आवां जी कार, जेका अवां जी जेका फज़ीलत आहे पैगाम जीअं तो तीअं पहुचाईंदा आहियो उन में फेर न कजांइ, उन में तूं पंहिंजो उहा ज़ात पूरी कजांइ। जे ॾिसण में ॾेसार से उॾामी आण पिरी, जेके परे था नज़र अचनि उन्हनि खे वठी अचो त तुंहिंजी महिरबानी थींदी। पारां भान पचार मथे लाम लतीफ़ चए, फेर में फज़ीलत तूं जा कर आवां जी कार, जे ॾिठे मूं ॾेठार से उॾामी आण पिरी, जेके मुंहिंजा सुहिणा महबूब आहिनि उन्हनि खे वठी आ तुंहिंजी महिरबानी थींदी। वेहलो वर जल्दी मोट, वेहलो वर जल्दी मोट, वरिया पिरी आव कांगा लव लात। इहा ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजा दोस्त जेको न्यापो ॾिनो मैं अचनि था या नथा अचनि, जल्दी मोटी अची करे मूंखे ॻाल्हि ॿुधाए। वया जे कलात से उॾामी आण पिरी, हिते कलात असुलु कलात न आहे, हिते कलात माना जेके परदेस हलिया विया आहिनि उन्हनि पिरियुनि खे वठी आ त तुंहिंजो थोरो थींदो। कांगल सेई कोठ पिरी जे परॾे विया, उन्हनि खे वठी आ जेके परॾे पिरी हलिया विया आहिनि। जनी रिय जहान में अखियुनि अरोट, जेके हितां हलिया विया आहिनि मां रोई रोई साणो थी पियो आहियां, अखियूं पाणी छॾे वयूं आहिनि, उन्हनि में ख़ुश्की अची वई आहे, उहे पिरी वठी अचु। अलाह अलॻि लतीफ़ चए, कज ॻारा चो ॻोठ, ख़बर का सुठी आण। हाँ, जवाब को सुठो खणी आ त मुंहिंजे ॻोठ में ख़ुशीअ जी समूह थिए। ॻारा जो माना विहांउ शादी। जे ॾमरिया कंहिं ॾोठ से उॾामी आण पिरी, कंहिं सबबु करे ॾुख जे करे जेकॾहिं दोस्त ॾुख जेको आहे सो ॾमरिजी विया आहिनि, कारिजी विया आहिनि, उन्हनि खे इलाज करे वठी आहे। पिरी जे परदेस में तुंहिंजी कांगा कज ख़बर, जेके परदेस में मुंहिंजा महबूब आहिनि उन्हनि खे उन्हनि जी ख़बर मूंसां कर त सभु मढ़ायां सोन सी पखी तुंहिंजा पर। वॾी क़ुर्बानी आहे न्यापे वारे पखीअ खे भिटाई साहिबु जेकॾहिं हुनजी उमेद पूरी थो करे त उहो भिटाई साहिबु चवे थो त मां तुंहिंजा पर जेको आहे सो सोन सां जेको आहे सो सिंगारे छॾियां। त सभु मढ़ायां सोन सी पखी तुंहिंजा पर, घुमी मथां घर ॾिज पारां बापरीअ खे। वञजांइ लामारा ॾेई करे, चकर ॾेई करे, पूरो जाइज़ो वठी करे मुंहिंजे महबूब खे वञी न्यापा ॾिजांइ। कांगल करी बंजा अची वाई वण, अहिड़ी वाई खणी आ, अहिड़ी ॻाल्हि खणी आ जो तुंहिंजी ॻाल्हि मूंखे वणे। तो में बोए बहार जी मुश्क खतूरी मण, तूं ओॾों अची वेंदे त मुंहिंजे लाइ ॼण दिलि जी आसीस पूरी थींदी। तो मां मूंखे ख़ुशबू ईंदी ऐं मणनि जी मण मूंखे ख़ुशबू नज़र ईंदी।
हा अची अजीबनि जो औरंगज़ेब अंगण वञी पंहिंजे मुंहिंजे महबूब जो अंगण ते पहुच तोखे पसी तन सूरनिया साफ़ थिए पोइ जॾहिं तूं मोटी करे सुठो हवालु खणी ॾे त पोइ मुंहिंजो तन मन ख़ुशि थी वेंदो सूर मुंहिंजा सभु हलिया वेंदा कढी कांगा तो ॾियां हियो साण हथनि वञी खा विलायत में अॻियां अजीबनि पिरी मान चवनि हीअं क़ुर्बान केरु थिए वॾी क़ुर्बानीअ जी आख़िरी हद आहे परनि खे सोनो बनाइण बि सवलो आहे हा पर सिर्फ़ु हिकिड़ीअ ॻाल्हि जे लाइ त महबूब सिर्फ़ु इहो ॿुधणु काफ़ी आहे मुंहिंजे लाइ ॼण मुंहिंजे मोहबत जो मेराज थी वियो जो इहो पुछे त मां हीअं कंहिं कढी ॾिनो आहे हीअ क़ुर्बानी कंहिं कई आहे पिरी मां न पुछनि सिर्फ़ु इहो ई पुछणु मुंहिंजे लाइ काफ़ी आहे त हीअ क़ुर्बानी कीअं थी या कंहिं कई त इहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे इहो हिकिड़ो मोहबत जो मेराज आहे भिटाई साहिब जो बि ॿियनि आशिक़नि जो बि आंदियूं कांग करीब जूं अॼु वाधायूं वाह मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं सा आंदा पिरी अला सॾ मुंहिंजा साब पिया हाणे हिते भिटाई साहिब जो मक़सदु पूरो थी वियो हा त मुंहिंजी तमन्ना पूरी थी वई हा तूं जेकॾहिं मुंहिंजो पैगाम खणी वएं ऐं उहा मुंहिंजो उते क़बूलु थियो ऐं महबूब मोटाए वठी आएं त बसि मुंहिंजे लाइ सभु कुझु थी वियो आंदियूं कांग करीब जूं अॼु वाधायूं वाधायूं माना मुबारकूं हा वाह जो कमु थी विया ऐं क़रीबनि ॾऊं दोस्तनि ॾऊं जेको आहे सो कांग जेको आहे सो वाधायूं खणी आयो आहे मुबारकूं खणी आयो आहे मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं सा मुंहिंजे मन जूं त उमेदूं ई पूरियूं थी वयूं ऐं मुंहिंजे साह खे सराही मिली वई आंदा पिरी अलाह सॾ मुंहिंजा साब पिया हाणे अलाह मुंहिंजा एलाद क़बूलु कया आहिनि मुंहिंजा अर्ज़ ॻाया आहिनि ऐं मुंहिंजो छो त मुंहिंजा जेके सॾ हुया जेका मुंहिंजी तमन्ना हुई जेको मुंहिंजी उमेद हुई उहे क़बूलु थी विया आहिनि ऐं दोस्त मुंहिंजे वटि वठी आयो आहे कांगल तुंहिंजी छांग जॾो जीउ जीआरियो ॾिसो केतिरो माना काशिद खे भिटाई साहिबु इज़त थो बख़्शे त हू ट्रप ॾेई करे छांग ॾेई करे छलांग मारे करे हिकु ॾारीअ तां ॿीअ ते वेहे थो भिटाई साहिब जी उते नज़र पवे थी चवे थो कांगल तुंहिंजी छांग जॾो जीउ जीआरियो मां त कमज़ोर थी वियो आहियां मुंहिंजो जॾो जीउ आहे हक़ीक़त में जॾहिं मूं तोखे ॾिसां थो त मुंहिंजी नियापो खणी इन कोशिश में टपा थो ॾिए त महबूब खे कीअं नियापो ॾियां कीअं राज़ी कयां इन मुंहिंजो जॾो जीउ जीआरे विधो आहे मथां लामनि लत ॾियो ॿोले सिर बिलांग हा हिकिड़ी लाम खे छॾे वरी ॿीअ ते पेर रखी करे ॿोले थो पियो उॾिर मथां फांग त घर आमन सुपरी हाणे मुंहिंजो कमु थी वियो घणो न सीड़ाए मुंहिंजे महबूब खे मोटी आहे उन टारीअ तां मोटी उॾी अचु त मुंहिंजा पिरीअ खे टाइम मिले त मां वटि बि अचे कांगल नेई कांग मुंहिंजी ॾे महबूब खे अदा कांग मोकिली अथई हेॾी कांग खणी मोकिली अथई कांग माना नियापो हा कांगल नेई कांग मुंहिंजी ॾे महबूब खे मुंहिंजो जेको आहे सनेहो आहे जेको नियापो आहे जेको मुंहिंजो पैगाम आहे उहो खणी वञी मुंहिंजे महबूब ॾे लालनि लाइ ॾींहड़ा कंहिं सिटाणे सांग मूंखे त ईअं थो लॻे त तव्हांजी का उते को कमु तव्हांखे थी वियो आहे को सांग थी वियो आहे इन्हीअ करे तव्हांखे घणो टाइम लॻी वियो आहे
मुंहिंजो हां थो पाते तव्हां मां वटि ज़रूरु अचो। अवारी अड़ांग वेठी विरह बसायां, बसि तव्हांजे लाइ मुंहिंजो अंदरि जेको आहे सो उण तुण में लॻो पियो आहे, सिक सतायो आहे, ठीकु आहे न, ऐं मां ॾुखिया ॾींहं थो गुज़ारियां। रीह पिरियां परदेस में विरह ॿधी कई बस, हा रीह पिरियां, पिरीअ खां सवाइ परदेस में जेके मुंहिंजा हलिया विया आहिनि दोस्त महबूब, विरह ॿधी कई बस, ही दर्दनि जेको आहे सो देरा करे छॾिया आहिनि, वधी पिया आहिनि, हा दिलि में वॾी तकलीफ़ आहे। अखियूं पार पिरीअ जे थियूं गाम निहारनि गस, हाल इहो आहे त मुंहिंजूं अखियूं पिरीअ जे पार ॾिए, उहे ॻोठ उहे गस थी ॾिसे त पिरी कहिड़ी महिल थो अचे। ॾींदा पांधी ॾस कीअं जूं आणे ख़बरूं, खेर जूं या ख़ुशीअ जूं ख़बरूं, मूंखे उमेदु आहे त जेके मां पांधी मोकिलिया अथमि, जेके कासिद मोकिलिया अथमि, उहे मूंखे ख़ुशीअ जूं ख़बरूं आणे ॾींदा। ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, हिकिड़ी ॻाल्हि मूंखां रहिजी वई इन आम लिक्चर में त जॉन मिल्टन अंग्रेज़ीअ में 8000 लफ़्ज़ ॾिना पंहिंजे ॿोलीअ खे ऐं तशबीहूं ॾिनियूं, ऐं उहो बि दुनिया जे होमर खां पोइ वॾो शाइर लिखियो थो वञे। वरी शेक्सपियर 16,000, पर छा लतीफ़ जो सॼो रिसालो जेको आहे सो असांजी डिक्शनरी आहे। हिकिड़े उठ खे भिटाई साहब जेको आहे सो 52 नाला ॾिना। त हिते तव्हां 2-3 नाला हिन 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 सुर में बि कॾहिं कांग खे कांग, हा टांगल या ज़ाग थो चवे, खियां थो चवे, इहे नाला भिटाई साहब जेको आहे तो हिकिड़ी पखीअ खे ॾिना आहिनि। चवे थो ज़ाग तुंहिंजी ज़ात जो थोरो मथे मुंहुं, ए कांग तुंहिंजे ज़ात जो मुंहिंजे मथां वॾो थोरो आहे। उॾाम जे अब्दुल लतीफ़ चवे सुबुह सेणनि ॾऊं, सुबुह सां तूं तयारु थी मुंहिंजे महबूबनि ॾे, मुंहिंजे प्यारनि ॾे तूं ओॾे उॾामी हलियो वञ। कज वेनतियूं वतरियूं ॿाझाइजे ॿहूं, वञी करे वेनतियूं कर एलाज़ कर मुंहिंजे पारों हुनखे वञी मञराए। ॿाझाइजे ॿहूं ऐं ॿाझ सां नरमीअ सां मतां मुंहिंजे महबूब सां सतीअ सां ॻाल्हाए। त लालन को लहूं जेहो, लालन कोन लहूं जेहो तो जहान में, जेकॾहिं इहो मुंहिंजो तूं चवणु वरितो ऐं मुंहिंजो महबूब राज़ी करे आए त पोइ लालन कोन लहूं जेहो तो जहान में, तो जहिड़ो माण्हू, तो जहिड़ी शइ एहसान कंदड़ मूंखे जहान में ॿियो नज़र नथो अचे। तुंहिंजा वॾा एहसान थींदा, वॾी महिरबानी थींदी। हे 14 ऐं आख़िरी शेर इन कांगल इन जो जंहिंमें कांग जो ज़िक्र आहे। क़रीबनि जो कांगड़ो मथे टार टिले, खणियूं खियां तो ख़बरूं खीरूं ॾियो खिले। हाणे मोटी आयो आहे, हाणे नियापो जेको खणी वियो हो महबूब ॾांहुं वापसि आयो आहे, ऐं छा लतीफ़ जी बि ज़रूरत पूरी थी वई आहे, तमन्ना पूरी थी वई आहे। क़रीबनि जो कांगड़ो मथे टार टिले, हाणे मोटी अची वरी मुंहिंजे अङण ते जेके वण बीठा आहिनि उन्हनि टारुनि ते बि टिले थो, लुॾे थो। खणियो खियां तो ख़बरूं खीरूं ॾियो खिले, हा ख़बरूं खणी जेको आयो आहे उहे बि थो ॿुधाए ऐं मुबारकूं ॾेई खिले थो। खीरूं माना मुबारकूं ॾेई खिले थो। लाई जंहिं लालनि सां मुंहिंजी बात बिले, जेका तय करे आयो आहे मुंहिंजे महबूब सां ॻाल्हि, उनखे परचाए आयो आहे। सो वर चश्मनि ते चले, सो वर चश्मनि ते चले, इनखे त मां अखियुनि ते विहारियां। इन कांग खे एॾी इहा जो मां क़दुरु कयां जो अखियुनि ते मुंहिंजे वेहे त भली वेहे। ॿुधई
जो दरबारी दोस्त जो जेको हितां मुंहिंजो नियापो खणी करे उन जे दरबार ते वञी करे उन दोस्त जे अॻियां वेही करे मुंहिंजे पारां नियापो खणी आयो आहे। इहे उन जा लख थोरा आहिनि। मूं किथे ॿीअ जाइ ते पढ़ियो, सुर मूंखे न यादि न आहे। हिते ॾिसो था त शाह साहिबु कांग खे अदब थो सेखारे त महबूबनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे। शाह साहिब जो सॼो जेको आहे तो शाइरी जेका आहे उहा नासियाना नुक़्तनि सां भरियल आहे, रूहानी रमज़नि सां भरियल आहे। कंहिं जाइ ते चवे थो सो कांग मक़ासिद कर जेको ढूंढे ढूंढ खे, सो कांग मक़ासिद कर जेको ढूंढे ढूंढ खे, की कंदो पंहिंजे पेट जी, की वेंदो दोस्ताणे दर, जंहिंजी ॿोली बरबर सो नियापा नींदो कीन। तव्हां असांखे सबक़ थो ॾे। इहे कांग, इहे पखी, इहे किसा, इहे दास्तान असां कुमी ऐं जेको आहे सो छेड़ जी ॻाल्हि बि पढ़ंदा हुआसीं त इहो असांखे सेखारण लाइ हूंदियूं। हा, ऐं ॿियो इहो हिकिड़ो हुनुर बि आहे जंहिंखे किताब चइबो आहे। शाइर जेकॾहिं हिकिड़ो मोल शइ खे, बेजान शइ खे किताब करे ऐं उनखे पंहिंजी ॻाल्हि सम्झाए, उहा ॻाल्हि उन लाइ न हूंदी आहे, असां लाइ हूंदी आहे। हा, इनखे किताब चइबो आहे। अंग्रेज़ीअ में एपास्ट्रॉफी चवंदा आहिनि। साईं जन वेठा आहिनि त चंड चवां सचु मठो मूर न पाए, अड़े चंड पिरीं तो न ॾिठो न आहे। इहे किताब आहिनि, इहे बि हुनर आहिनि जेको आहे न पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जा। त कांग सां ॻाल्हाइण कांग कोन थो सम्झे, कांग कोन थो सम्झे, पर कासिद जेको असांजो हिन दुनिया में पंहिंजा दोस्त ई महिमान जा जेको आहे असांजा इंसान ई आहिनि, उन्हनि खे कांग चई करे उन्हनि खे आदाब थो सेखारे त यार नियापे में फेरा फेरी न कयो। ईअं पोइ अॻिते हली जहिड़ा वधी वेंदा आहिनि। ठीकु आहे न। पोइ इन करे छा लतीफ़ चयो आख़िर में, मां किथे पढ़ियो आहे, हिन शहर में न आहे, सो कांग मक़ासिद कर जेको ढूंढे ढूंढ खे, की कंदो पंहिंजे पेट जी, की वेंदो दोस्ताणे दर, सो जंहिंजी ॿोली बरबर सो नियापा नींदो कीन। अहिड़ो कांग जंहिंजे हसब नसब में कमी आहे, उनखे कासिद न कजांइ। छो त की कंदो पंहिंजे पेट जी, हुनखे त पंहिंजे पेट जी ॻणती हूंदी। जिते बि हू ॾिसंदो फितरत खां मजबूर हूंदो त उते वेही रहंदो। जंहिंजी ॿोली बरबर छो नियापा नींदो की न की, जंहिंजे हसब नसब में ई कमी आहे उहो तुंहिंजा नियापा कोन खणंदो। हाणे सिर्फ़ु थोरा शेर आहिनि जेके हुन में आहिनि दास्तान ॿिए में। तिन अखियुनि उतां सुख खिलंदे खणनि जे, पिरीं पाबोहनि सां दूरि कया सभु ॾुख, माण्हुनि लेखे बुख सामी सूरत सना कया। चवे थो जॾहिं मुंहिंजो महबूब पंहिंजूं नज़रूं खणे थो ऐं खिले थो त मूंखे सुख थो मिले, मुंहिंजे रूह खे राहत थी मिले। तन अखियुनि उतां सुख, अखियूं पिरीअ जूं, उतां मूंखे सुख थो मिले। जॾहिं पोइ छा थो चवे, खिलंदे खणनि जे महबूब मुंहिंजा अखियूं खणी करे मूंॾे निहारनि था ऐं महिर जे नज़र सां निहारनि था त ॾाढो मूंखे दिलि खे सुकून थो मिले। पिरीं पाबोहनि सां दूरि कया सभु ॾुख, पाबोह माना मुरकणु। उहो जॾहिं मुरकनि था त सभु ॾुख दूरि थी था वञनि। माण्हुनि लेखे बुख सामी सूर सना कया। असांखे माण्हू ईअं था सम्झनि त असांजो सना थिया आहियूं, सामी जेके सना थिया आहिनि इहे शायदि बुख ते कया आहिनि, पर पिरीअ जे ओसीड़े, पिरीअ जे दर्दनि जे करे इहे असां जेको आहे सो ईअं सना थी विया। सामी चाई सुख तलबे सिखे न सामी, सामीअ खे बि सेखारे थो छा लफ़्ज़। सामी चाई सुख तलबे सिखे न सामी,
अञा ओरई पंध में वेठे विसामी गुर खे तूं न गॾे चाहीं इनामी दाइम मुदामी पूरो रहिज पिरीअसीं। ईअं न आहे त तूं घड़ी खनि हुन सां तोसां खिली ॻाल्हायो, प्यारु ॾिनई, हाणे तुंहिंजी तमन्ना पूरी थी वई, तूं हुन वटि वञण ई छॾे वञ। ईअं न आहे, ठीकु आहे न। सामी चाहीं, जेकॾहिं पाण खे चवराए थो त मां सामी आहियां, सचो आशिक़ु आहियां, सुख तलबे, पोइ इहो तुंहिंजो ॾाज न अथई त तूं सुख थो तलबे। इहा निशानी सुख जी आहे। कहिड़ी? सिखे न सामी, तूं इहा ॻाल्हि सिखी ई न आहे। अञा ओरे पंध में वेठे विसामी। ससुअ बि चयो न त पेरनि सां पंधु कंदियासीं, जे पेरनि पंधु छॾियो त गोॾनि सां घिसकंदासीं, हा, जे गोॾनि घिसणु छॾियो त चेल सां चुरंदासीं। त इहो सॼो शहर जेको आहे त मिलिया त मिलंदासीं, न त घोरी जान जतन तां। साॻी ॻाल्हि सम्झाइण थो चाहे। सामी चाहीं सुख तलबे, सिखे न सामी। ए सामी ए आशिक़, सुख तो तलबे त सामी छा जो आहे। अञा ओरे पंध में वेठे विसामी, पंधु थोरो कयो थी, वरी विसामी वेही रही, थक पटियां। गुर खे तूं न गॾे, अञा मंज़िल परे आहे जिते महबूब मिले, हा, तूं हिते ई विसामी वेठो आहे। चाहीं इनामी, ऐं इहो थो वॾी दावा करे त मूंखे इनाम मिलियो। ईअं न आहे। दाइम मुदामी पूरो रहिज पिरीअसीं। हीउ सॼी उमिरि जो सौदो अथई, सॼी उमिरि जो सौदो थी। मुदामी हमेशह जे लाइ हुनजी ग़ुलामी क़बूल कर। हुनखे पूर बिया पूरे वया आसण आधी राति। ही सामी जोगी पूर्बिया उन्हनि खे थो चवे जेको ओभर ॾे रवाना थिया, उहो अधु राति जो उथी विया। सुयम न सनासिन जूं पचारूं किरभात। पाड़ेसे में रहंदा हुआ, पोइ सुबुह सां उथंदा त उहा पचार ॿुधंदा हुआसीं। अॼु त उहे ॿुधण में ई कोन थियूं अचनि। काजा जोगी ज़ात मिटनि मज़ूरनि जा। हेठि लाॾा माण्हू आहिनि, कंहिंजा बि मिट हमेशह लाइ न रही करे पाड़ो न ॻंढींदा आहिनि। मथे रवां थिया पूरब पूरियाऊं, ही घर घोरियाऊं आगांढाऊं अॻियां। ही जेको शेर आहे, जेको मूं सम्झो आहे, किथे वज़ाहत बि न आहे पंहिंजे तरफ़ां, छो त हर कंहिंखे हक़ु आहे ॿिए शेर खे सम्झण जो। ही असांजे हिन दुनिया खे अलविदा चवण जो ऐं हुन दुनिया में वञण जो जे लाइ शेर आहे। चए थो मथे राह रवां थिया पूरब पूरियाऊं। उन राह ते हली पिया जॾहिं पूरब आहे। पूरब माना आख़िरी टिकाणो। ही घर घोरियाऊं, हिन खे घर खे छॾे विया, क़ुर्बान करे विया। अॻां ढियाऊं अॻियां, अॻे में वञी दाख़िल थिया, उते वञी अॾा हयऊं। हाणे इहे मोटणा ई न आहिनि। पूरब पूरब तब करूं जब हींअरे आवन पूर। पूरब पूरब तब करूं जब हींअरे आवन पूर। जॾहिं दिलि खे उदमा अचनि था, सिक सताए थी, त पोइ मूंखे पूरब यादि थो पवे। सिकंदे खे सजणनि निकूं लायूं नूर। सजण जे सिक में हंजूं थो हारियां, ज़ारो कतार थो रोआं। अखियुनि मां लुड़क लार करे था वहनि। मुंहिंजो इहो हाल आहे। मारस तंहिं सूर जीअं साजन सुजे न मिले। ऐं इहो सूर थो मारे, उण तुण मारे थी। पक नथमि त पिणी हिते मूंसां मिलंदो या न मिलंदो। इन ओसीअड़ में उण तुण में मुंहिंजो वक़्तु थो गुज़रे, जंहिंजे करे मां बेक़रार। ठीकु साईं, महिरबानी, ख़ुदा हाफ़िज़।